नाज़रीन, सिविक सेंटर ओडेरो लाल स्टेशन के टाउन कमेटी जो हिस्सो न ॾियण, तरक़ियाती कमनि में माटेली मां वारो सलूक करण ऐं सफ़ाई सुथराई न कराइण ख़िलाफ़ रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ओडेरो लाल मां पेश आहे सिकंदर साहवाल जी रिपोर्ट। सिविक सेंटर ओडेरो लाल स्टेशन के टाउन कमेटी जो हिस्सो न समझण, तरक़ियाती कमनि में माटेली मां वारो सलूक रखण ऐं सफ़ाई सुथराई न थियण सबबि कॉलोनी गटर नाले में तब्दील थी वई। टाउन इंतज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ मोहम्मद शाह ऐं फैज़ मोहम्मद जत जी अॻुवाणी में रहवासियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। असां पंहिंजे कॉलोनी जे दोस्तनि जी सभिनी जी गॾिजाणी कई आहे। उन गॾिजाणी में असांजो बुनियादी मक़सदु इहो आहे त असांजी कॉलोनी जेका तक़रीबन 20 सालनि खां जंहिंजो बुनियादु पियल आहे, पर उहा कॉलोनी में असां सहूलियतुनि खां बिल्कुलु आरी आहियूं। असां वटि न ड्रेनेज जो सिस्टम आहे, न बिजलीअ जो को सिस्टम आहे, न असां वटि रोड आहिनि। असांजी कॉलोनी जेका काफ़ी वक़्त खां वठी जेको आहे रजिस्टर्ड न पई कई वञे, ऐं हुते जॾहिं असीं वञूं था त हुते चवनि था त बाबा तव्हांजी कॉलोनीअ ते कर्ज़ु रहियो पियो आहे। हाणे जॾहिं कॉलोनी जेको आहे सो सेल कई, उहो उन्हनि जो कमु हो त उहे सभु डेवलपमेंट जो जेका पैसा ॾींदा उहे ॾियनि। अॼु जेको आहे सो असांखे चयो थो वञे त भई जेको त तव्हांजी कॉलोनीअ ते हेतिरो कर्ज़ु रहियल आहे। सो असां सां बिल्कुलु ॾाढी नाइंसाफ़ी आहे असांजी कॉलोनी वारनि सां। को बि कमु असांजी कॉलोनी जो कोन थियो आहे। पहिरीं मेन ॻाल्हि छा आहे त असांजो सेल लेटर बंदि आहे। जेॾी महिल था वञूं टीडीसी चए थो पैसा रहियल आहिनि, सेल लेटर क्लियर करियो। हाणे पैसा रहियल आहिनि त जेको जंहिं माई कयो त उनजो कमु हो न, असांजो त कमु कोन्हे। हाणे असां घर ठाहे ॻोठ छॾे हिते आया आहियूं त बसि सेल लेटर असांजा बंदि आहिनि। त बसि असांजी का जॻह जी वैल्यू कोन्हे, कंहिं सिस्टम में कोन्हे। जहिड़ो हींअर ढिगनि ते पिया आहियूं जा ॻोठ हिन खां सवला वेठासीं, हिते त असां आज़ार में अची पिया आहियूं। को बि असांजो कमुकार कोन थो थिए। सिविक सेंटर रोलाल स्टेशन वारनि जी गॾिजाणी थी आहे, उहा इन लाइ थी आहे त इन जी सिविक सेंटर जी दाख़िला रखी वञे ऐं ॿियो हिते जेको तरक़ियाती कमु थियनि, जीअं सेवरेज जो कमु आहे ऐं रस्तनि जो कमु आहे, इहो सभु कमु हिते थियणु खपे। कॉलोनी वारा सिविक सेंटर वारा जीअं त असांजा नुमाइंदा चूंडियल आहिनि, उहे अचनि था असां वटि वोट घुरण जे लाइ। असां उन्हनि खे इहो चवण था चाहियूं त भई असांजा मसइला मसाइल हल कयो, रोडनि जा, रस्तनि जा, नालियुनि जा। पहिरीं ॻाल्हि त मेन मसइलो असांजो जेको आहे सिविक सेंटर जा जेके पंहिंजो सेल सर्टिफिकेट आहिनि उहे बंदि आहिनि, ऐं उहे जेके बुनियादी मसइला उहे खोलाया वञनि ऐं उहे असां सां गॾिजी हलनि, ऐं असां उन्हनि सां इनशाला गॾिजी हलंदासीं। हिते हक़ूक़ असां थी वञे ऐं कॉलोनी जेका आहे पंहिंजी लीगल थी वञे। लीगल कोन्हे, इन करे सभु कुझु चए थो तव्हांजी कॉलोनी आहे ई कान, लिखियल ई कान्हे कंहिं शइ में। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त 20 सालनि खां कॉलोनी खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। टाउन इंतज़ामिया तोड़े अॻूणनि नुमाइंदनि हिन महल ताईं कॉलोनी जे हक़नि ते सिर्फ़ु धाड़ा हया आहिनि। हिननि जो चवणु आहे त शहर जी तरक़ी लाइ ईंदड़ किरोड़ों रुपया मिली भगत करे हड़प कया विया आहिनि। हिननि जो उहो बि चवणु आहे त जेको बि उमेदवार कॉलोनी जा मसइला हल कराईंदो उनखे वोट कंदासीं। कैमरामैन शहजाद सां गॾु सिकंदर साहवाल, आवाज़ TV ओडेरो लाल।